उहा बादशाह खे ख़बर रही। अदा हो पंहिंजे मालात में जेको आहे हुनखे धाम धूम सां एतिरो त सोन लीलम हुनखे गठा पारायो। हिकिड़ी सुहिणी त हुई, पर वरी जो इहो सामान हुनखे पाराई त उहो त अञा वेतर जेको आहे सो चमके पई सफ़ा, जीअं बल्ब चमकंदा आहिनि रंग बिरंगी। हर तिबके जो माना सोन लीलम गठा जीअं थींदा आहिनि, औरत जो जीअं मान शान सां ॾाज थींदो आहे। अदा ग़रीब हुनजो जेको शहज़ादीअ जो पीउ हुयो, उनखे चई बाबा तोखे जेको बि खपे, तोखे जेको वणे सो तोखे खणणो आहे खण। अदा हुन बि पंहिंजी दिलि जान सां हर शइ बादशाह हुनखे ॾिनी। अदा हुनखे बि जेको खणणो हो सो खयो, खणी सघियो, पर एतिरो खईं जेको सॼी ज़िंदगीअ में माना हुनखे खाइण खुटाइण खां माना घणो हुयो। हुनखे बि न्याणी हिकिड़ी ई अलाह हुननि खे हिंदाणे मूं ॾिनी। ॾाढो ॾुख बि थियो, रोअंदा पिया, ग़म बि कंदा हुआ, पर बादशाह वटि नेठाणी न्याणीअ जो ॿार बि त लाहिणो आहे न। न्याणी पढ़ाई अमानत आहे, धीउ त पंहिंजी आहे, पेट ॼणियो बचो त आहे, पर अॼु असांजी आहे, सुभाणे ॿिए जी आहे। सो इहे रीत रस्मूं हलंदियूं रहंदियूं। अदा हुन जूं बादशाह ज़ादियूं जेके हुयूं, हुननि जो ॾिठो हुनजी त भेणा हीअ असांखां बि हुस्न में ज़ोर आहे, ऐं नई नंढी नई जवान आहे। हींअर बादशाह सॼो चाह इन ते रखंदो, हीअ असांखे कोन घुरंदो। पोइ हू हसद में जेको आहे पाण में सलाहूं कंदियूं, सड़ंदियूं पचंदियूं। ऐं थी बि उहा ॻाल्हि, बादशाह नई कुंवार जो आंदी त सॼो हथु जेको आहे उन ते रखी सॼो ख़्यालु, सॼो ज़हन, विहणो उथणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु खाइणु पीअणु माना कचहरियूं हुन सां आसि। हुननि खे मिड़ई वक़्त जे हिसाब सां इस्तेमालु कंदो, हू परे हूंदियूं। हिन खे जेको हार पातल हुयो, तमामु सुहिणो हार पातल हुयो। कुदरत उन में हिकिड़ो जेको मणियूं हो, उन मणीअ में इन हिंदाणे वारी शहज़ादीअ जो साहु हो। उहो रब करीम हिंदाणे मां कढी वरी उन हार में हुनजो माना उहो हार हुनखे जेको पातो, उन हार में हुनजो साहु हुन रखियो। सॼो हाणे हुनजो कमु उन हार में हुयो। जीअं ॾिसो असां हिते प्लेटूं पखा बैटरियूं हुन ॾिसो चार्ज करे ऐं बिजली जेको आहे इस्तेमालु था कयूं, वरी हुनजो पावर ख़तमु थो थिए त हर शइ माना दुफ़, न बल्ब ॿरे न पखो हले, बिजली डिम माना जॾहिं वरी लाइट अचे इंतज़ारु कयूं तेसिताईं असांजे कम जी कान। हीअ बि वेचारी ईअं ई रब खे ॿाॾाईंदी त हाणे रब करीम मूंखे जेकॾहिं पैदा कयो अथई, ज़िंदगी ॾिनी अथई, त हाणे हिन हार खे मूं जेके महफ़ूज़ रखिजांइ त मां पंहिंजो वक़्तु जेतिरी हयाती आहे ओतिरो मां पंहिंजे सुकून सां गुज़ारियां। अदा हल हुननि पाण में सलाह कई शहज़ादियुनि, हाणे बादशाह जो सॼो जेको आहे ध्यानु हिन ॾे थी वियो। हाणे इन जे लाइ कुझु सोचूं। हिननि हिकिड़ी धोती तयारु कई, माना ॻोठ में तोखे मूंखे 5 रुपया ॾेई हिकिड़ी अहिड़ी हिननि धोती घुराई। धोती सम्झो था न, जीअं फ़क़ीरानियूं थींदियूं हुन, दर दर जूं पिनंदियूं हुन। पोइ अहिड़े हिसाब सां हुन वॾी हिकिड़ी होशियारु, वॾी हिकिड़ी चालाक घुराई। पोइ हिननि हुनखे चयो त असां तोखे एतिरो ॾींदियूंसीं जो तूं सॼी उमिरि पई खाईंदीअं, खुटंदी कोन। असां बादशाह ज़ादियूं त हुयूं न, बादशाह जी मिल्कियत ई, पर हिननि खे हुनजा राज़ वठणा हुआ। अदा उहा धोती हिननि वटां जेको आहे सो निकिरी ऐं पासो ॾेई ऐं वञी हुन सां रूह रिहाण करणु लॻी। जेका हिंदाणे जी शहज़ादी बादशाह नंढी पण जी आयो, अलाह जी कुदरत हूअ उमेदवारी बि थी वई। अदा धोती कुराइड़ी हुई, अचे हिन सां पॉलिसी कई, अचे हिन से हेठां मथां ॻाल्हियूं उभियूं लारियूं। हुनखे चई ॾाॾी नानी, की नानी मां त आहियां हिंदाणे जी पैदाइश, मूंखे का ख़बर कान्हे का मुंहिंजी ज़िंदगी अलाए केतिरी, न मुंहिंजो माउ आहे न पीउ आहे न मिट आहिनि माइट आहिनि। अदा इहा दर्दनाक कहाणी अथव, महिरबानी कजो तव्हांजे दोस्तनि ताईं हीअ ॻाल्हि मुंहिंजी पहुचाइजो ऐं गाइड कजो, कमेंट बि कजो, गाइड बि कजो। इहे ॿई ॻाल्हियूं न हुजनि, छो त मूं तव्हांजे साम्हूं आहियां, मुंहिंजो हाल ॾिसो था केॾो मां दिमाग़ थो हणां। ऐं सॼी दुनिया में तव्हां ताईं ॿिया बि ॻाल्हियूं मोकिलींदा हूंदा, पर जीअं वज़ाहत सां, जीअं तफ़सील सां मां तव्हांखे रस्ते सां वाट सां लाहींदो थो हलां, ॿुधाईंदो थो हलां, ईअं ॿिया कोन ॿुधाईंदव मुंहिंजा भाउ। ऐं मां तव्हां मूं तमामु ख़ुशि आहियां, मुतमिन आहियां। मुंहिंजे बि ज़िंदगीअ जो सुवालु आहे, मां बि हिकु ग़रीब मिसकीन आहियां। तव्हां मूंखे मोट ॾींदव, अहमियत ॾींदव त मुंहिंजी ज़िंदगी बि वधंदी, मां बि ख़ुशि थींदुसि ऐं तव्हांखे बि दुआऊं कंदुसि। पर इन ॻाल्हि खे
सोचिजो, तवजह सां ॿुधिजो, ही मुंहिंजी महिनत ज़ाया न कजो। अदा अॻिते ॻाल्हि खे हलायूं था। अदा हुन धूतड़ीअ खे जेको आहे नानी नानी कोठींदी नेठि, आख़िर हुनजे फिरेब में हीअ वीचारी फासी पई। पोइ हुनखे सॼो हक़ीक़त हुन ॿुधाई त मां हिनाणे जी पैदाश आहियां। पोइ हीअं मूं ते राज जेको आहे अमीर तमीर माण्हू आया। पोइ बाबा साईं अमर मुंहिंजी कंहिंसां रिश्तो कोन पिया कनि। पोइ हिकिड़ो बादशाह हो, पर पुठियों न मूंखे क़बूलु कयो, जंहिंजे महिलात में मां हींअर आई आहियां, जेको मूंखे निकाह करे वठी आयो आहे। हाणे मुंहिंजो साहु जेको बि आहे, हीउ जेको हार आहे हिन में हिकिड़ो मणियूं आहे। 100 मणिया हार में ईअं न पई चए त हीउ मणियूं आहे, उन मणियनि में चए पई हिननि में हिकिड़ो मणियूं आहे। पोइ इहा ख़बर न आहे त अलाए कहिड़े में मुंहिंजो साहु आहे। जेकॾहिं उन मणीअ खे तकलीफ़ ईंदी त ईअं सम्झो उन ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु। धूतीअ खे जो इहा ॻाल्हि कई त धूती त वाह उथी वई मथे। हुन चयो त हाणे रब करीम मक़सद मूंखे हिन राज़ ॾिनो आहे। अदा अचे हेठां ई मथां जूं ॻाल्हियूं हिनखे ॿुधाइण लॻी, कचहरियूं ॾाढा टका, पर हिनखे धूती औंत कोन थी। माना हिनखे अहिड़ो पंहिंजो करे वई। ऐं हुनजो बि अहिड़ो इतमाद थी जो चवंदे त वाक़ई हुनजी पंहिंजी सॻी नानी आहे। अदा इतमाद बि उन्हनि माण्हुनि ते कयो जेके भरवसे वारा माण्हू हुजनि, जेके ॾिठल वाइठल माण्हू हुजनि। ऐं मायूं बि अॼु आम तव्हां पाण ॾिसो था त केॾी फुरल उट लॻी पई आहे। का इतमाद वारी, का पंहिंजी, का सुलछणी भरोसे वारी ॾिठल वाइठल, उन सां रातो बि रखो, उन खे साणो ॾेती लेती बि कयो। बाक़ी ॿाहिरनि ते बि तव्हां नज़र सानी रखो, उन्हनि खे सोचो, उन्हनि खे सम्झो, पोइ उन्हनि सां अॻिते वधण जी कोशिशि कयो। ईअं न त तव्हांजा खज़ाना लुटियूं हलियूं वञनि, पोइ तव्हां सॼी उमिरि ढेरी ऐं हो वरी मथे वधनि जहाज़नि ते घुमंदियूं। सो इहो बि कमु न कजो। मां वरी बि तव्हांखे वज़ाह सां सम्झाई थो हलां, भुलिजी न पइजो। हीउ दौरु जेको अॼोको अथव ईअं अथव, साइंसी दौरु, कंप्यूटर जो दौरु, नेट जो दौरु। छो त हीअ जेका नेट टच मोबाइल निकिती आहे, इन टच मोबाइल असांजो कमु लाहे छॾियो आहे। हर शइ जेको आहे इन में ॾिसूं पिया था। पोइ असां मिट माइटनि ॾे असां छो वञूं, मिट माइट जी इज़त छो कयूं, मोहबत छो असां कयूं, कुर्ब छो कयूं, हेठां ई मथां ई वारियूं ॻाल्हियूं सभु भाऊ हिन टच ख़तमु कयूं। सॼो हवालो हिन में हले पियो थो। पर के दोस्तनि जूं मां ॿुधां पियो थो, हिननि में बि अहिड़ियूं नसीहतूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, पर बिल्कुलु इहे असांखे पसंदि न आहिनि। ॻाल्हि हिन में उहा हुजे जेका मन मोहींदड़ हुजे, जेका सम्झाईंदड़ हुजे, जेका ॾुखाईंदड़ हुजे, जेका जंहिंमें मोहबत हुजे, जंहिंमें कुर्ब हुजे, ॻाल्हि उहा हुजे। बाक़ी बकवास जी ऐं गिला जी इन में कुझु कोन हथु थींदो। छो त हीअ शइ पूरी दुनिया ॾिसे थी। का हीअ जेका रिकॉर्डिंग थिए थी, जेका असांजा घर जी त कान्हे न, हिनजी हीअ त पूरी दुनिया ॾिसंदी नेट ते। पर उहा पूरी दुनिया जेका ॾिसे त उन में कॉमेड हुजे, गाइड हुजे, मोहबत हुजे, मोट हुजे, उहा शइ त पोइ माण्हू जेको आहे त ॿाहिरि हिननि ते माण्हू मोकिले। महिरबानी करे अहिड़ियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं मन मोहींदड़ जीअं मां तव्हांखे वज़ाह सां ॿुधाए रहियो आहियां। अदा ॻाल्हि खे हलायूं था। अदा हुन चयोसीं हिकिड़ी मुंडी चांदीअ जी हुनजे आङुर में पातल हुई। पोइ हुनखे चवणु लॻी त हीअ मुंडी ॾिस, मूंखे पर ॾाॾनि जी आहे, जेका मूंखे हुननि ॾिनी, मां साह में सांढियूं थी अचां। माना हुनखे भुलाए पई, हुनखे भुलाए पई त इन जो हार कहिड़े तरीक़े सां मुंहिंजे हथ में अचे। लालच में हुनखे लालच ॾिनी न हुन बादशाह ज़ादनि महाराणे जे लाइ त ईअं खे ख़तमु करे त असां तोखे जेको चवी थो ॾियूं। उहा मुंडी ॾेखारी त चई तूं नई जवानी, तोखो मथां हार हेॾे होॾे थी वञे, छिजी पए, को मणियूं को काॾे वञे हलियो, को काॾे, ऐं तुंहिंजो सहारो मणियूं मुझी पए या भाॼी भोर थी पए, तूं ख़तमु थी वञी। मूंखे ॾे अमा, मां सांढड़े रखंदीसि, ऐं तुंहिंजी नानड़ी आहियां, कुराइड़ी आहियां। इॾ सुन फिरे बि धूतनि जा। उन महिल नानड़ी ऐं कुराइड़ी मिठड़ा मिठड़ा लफ़्ज़ हुनखे भई चवे, भाकुर पाए उड़ा में करे त इहो हार मुंहिंजे हथनि ताईं पाचे त पोइ नानी मां तोखे थी सेखारियां थी।